ख़ासि करे माण्हू ढिजंदा आहिनि कंप्लेन कराइण खां। ॾिसो इदारा जेके ठहियल आहिनि, जेको कानून ठहियल आहे उहो तव्हांजे फ़ाइदे जे लाइ ठहियल आहे। ईअं न आहे, ऐं बिल्कुलु ईअं आहे त हर तालाब में ख़राबु मछलियूं बि हूंदियूं आहिनि। कुझु माण्हू बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांखे सायो करे ब्लैकमेल कंदा आहिनि। त पहिरियों इनिशिएट तव्हांखे ई खणणो आहे, तव्हांखे उन जॻह ते पहुचणो आहे, कंप्लेन फाइल करणी आहे। जेकॾहिं तव्हांजे मथां का शइ अहिड़ी गुज़रे थी त अहिड़ी कंहिं शइ मां परेशान न आहे थियणो। जेकॾहिं तव्हां परेशान रहंदव, तव्हां पंहिंजे दिमाग़ जे मथां ज़्यादा टेंशन आणींदो, उहो तव्हांजी शनाख़्त खे बि, उहो तव्हांजी शख़्सियत खे बि मुतासिर कंदी, ऐं तव्हांजी जेके ज़िंदगीअ जा रोज़मर्रा जा मामूल आहिनि उहे बि डिस्टर्ब थींदा। त इन तरीक़े सां तव्हांजे पंहिंजे मथां आहे त तव्हां सोशल मीडिया जो इस्तेमालु केतिरो भलो करे रहिया आहियो, ऐं तव्हां सां गॾु जेके जुड़ियल माण्हू आहिनि उन्हनि खे बि तव्हां इहो पैगाम ॾियो। जेकॾहिं कंहिंसां कोई अहिड़ो इंसिडेंट थी थो वञे त फिलफोर उहो साइबर क्राइम रिपोर्ट करे, उहो पंहिंजे नज़दीकी कंहिं थाणे में रिपोर्ट करे, ऐं जेकॾहिं एतिरो नथो करे सघे त पंहिंजे घर जे वॾनि खे ॿुधाए, ताकी उनजे घर जा जेके वॾा आहिनि उहे कोई स्टेप फॉरवर्ड खणी सघनि इन हवाले सां। बिल्कुलु मुबशिर, ऐं इन में मां ॿारनि खे न भुलंदी आहियां। ॿारनि जे लाइ हमेशह मूं ॻाल्हायो आहे ऐं ॻाल्हाईंदी आहियां। हर कोई चवंदो आहे त ॿारनि जे बारे में तव्हां एतिरो ॻाल्हाईंदा आहियो। फोकस रहणु ज़रूरी आहे, छो त ही मुआशरे जा अॻियां हली करे अहम मेंबर साबित थींदा ऐं थींदा, ऐं पाकिस्तान खे अॻियां हलाइण वारा, रोशन मुस्तक़बिल खणी हलण वारा असांजा ॿार आई आहिनि। सो ॿार जेके स्क्रोलिंग कनि था, क्लिप्स ॾिसनि था ऐं ॿियूं ॿोलियूं सिखनि था, इहो बि त नेगेटिव इम्पैक्ट आहे मुबशिर। इन्हनि खे रोकणु खपे, पेरेंट्स खे ॾिसणु खपे त असांजो ॿार छा वॉच करे रहियो आहे। हिन वक़्तु उन्हनि आईडीज़ खे ब्लॉक करणु खपे त जीअं असांजा ॿार का नेगेटिव शइ न सिखी सघनि। असां हिन खां अलावा ॿियो जो असीं पंहिंजे ॿारनि खे मोबाइल में टास्क बि त ॾेई सघूं था, ऐं ब्लॉगिंग बि सेखारे सघूं था। असांजा ॿार अॼुकल्ह केतिरा क्रिएटिव माइंड रखनि था ऐं केतिरा होशियार आहिनि, ॻाल्हाइण में केतिरा एक्टिव आहिनि, उन्हनि खे व्लॉगिंग बि त सेखारे सघूं था असीं मुबशिर। बिल्कुलु सेखारे सघिजे थी। ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं असां पंहिंजे ॿारनि खे तरबियत ॾेई था सघूं। असल शइ इहा ई आहे, जेका शइ तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था, बुनियादी तौर ते तव्हांजो सोशल मीडिया तव्हांजे एल्गोरिथम सां गॾु कनेक्ट आहे। जेकॾहिं तव्हां का बि वीडियो, जीअं सबा बि तव्हांखे ॿुधायो, 3 सेकेंड खां वधीक ॾिसो था त पोइ तव्हांजो एल्गोरिथम तव्हांखे उहो फाइंड करे थो वठे त इहा शइ तव्हांखे ज़्यादा पसंदि आई आहे। त हर 3-4 रील्स खां पोइ या वीडियोज़ खां पोइ चौथी रील उहा ई शइ ॾींदी तव्हां जेका लाइक कयो था पिया। ऐं यकीनन जेके पेरेंट्स आहिनि ख़ासि करे, उहे पंहिंजो मोबाइल ॿारनि खे बि ॾींदा आहिनि। त तव्हां ॾिसो